Media. अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सिराया STN न्यूज़ घोटकी खान नवाब अली मीरानी की रिपोर्ट शामिल कंदा हलूं त PPMA ने सरदार मोहम्मद बख्श खान महर चयो आहे त जहिड़े नमूने सदाम ऐं अलहरीनू वासियो बाज़ियाब थिया अहिड़े तरह उस्ताद मोहम्मद शफ़ीक जट जल्द बाज़ियाब कराए वेंदो। खानगढ़ में पंहिंजी रिहाइशगाह ते अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हिन उस्ताद मोहम्मद शफ़ीक जट जे वारसनि साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे कयो। सरदार मोहम्मद बख्श खान महर जो वधीक चवणु हो त घोटकी ज़िलो कंहिं मदद खान जे फ़ौरू लश्कर जो फतह कयल ज़िलो न पर अमुन पसंद ऐं इंसानियत दोस्त माण्हुनि जो गढ़ आहे जिते धाड़े राज जी का गुंजाइश न आहे। संदसि वधीक चवणु हो त सरहद मां अगवा थियल मुगविन बाबति जॾहिं खेसि ख़बर पई त हू उन ॾींहं खां SSP घोटकी सां मुसलसिल राब्ते में आहे। मुगविन जे वारसनि खे बि मुकमिल सहकार करण जो यकीन ॾियारियो आहे। सरदार मोहम्मद खान बख्श महर जो चवणु हो त हू मुगविन खे पंहिंजो भाउ सम्झे थो ऐं हाणे बि उस्ताद मोहम्मद शफ़ीक जट जी बाज़ियाबी ताईं न हू पाण सां सुकून सां वेंदो ऐं न ई पुलिस खे थाननि ते सुकून सां वेहण ॾींदो। सरदार मोहम्मद बख्श खान महर जो वधीक चवणु हो त हीउ वॾो इल्मु आहे जो इल्म जी रोशनी ॾींदड़ उस्तादनि खे अगवा करे जहालत तरफ़ विख वधाई पई वञे। संदसि चवणु हो त दुनिया जे महज़ब समाजनि में हिकु उस्ताद खे पूॼा जेतिरो मान ऐं इज़त मिले थी, पर घोटकी ज़िले में उस्तादनि जो अगवा थियणु शर्म जोगी ॻाल्हि आहे। हिन वधीक चयो त ज़िले में वधंदड़ अगवा जूं वारदातूं ज़िले अंदरि अमुन बिगाड़ण जी हिकु साज़िश आहे जंहिंखे हू हरगिज़ कामयाबु थियणु न ॾींदो। सरदार मोहम्मद बख्श खान महर वधीक चयो त मुगविन जी पुलिस मुक़ाबले में बाज़ियाबी पुलिस जी मुस्बत किरदार खे ज़ाहिर करे थी, पर हू मुतमिन तॾहिं थींदो जॾहिं उस्ताद मोहम्मद शफ़ीक जट खे बाज़ियाब कराए वारसनि हवाले कयो वेंदो ऐं पूरे ज़िले मां बदअमनी खे ख़तमु करायो वेंदो। लाइक कयो असांजे वीडियो खे, वधीक मालूमात जे लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे, बेल आइकन ते क्लिक कयो त जीअं ईंदड़ वीडियोस अव्हां ताईं वक़्त सर पहुची सघनि।